डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसात के पानी कढण लाइ जारी सरगर्मियुनि जो जाइज़ो वठण लाइ मटियारी हाला सईदाबाद जो दौरो कयो। असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो, असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद मंसूर अली अब्बासी पानी कढण लाइ वरतल उपान ऐं पेश ईंदड़ मसइलनि बाबति ॼाण ॾिनी। उन मौक़े ते बलदियाती इदारनि ऐं पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार पिणु मौजूदु हुआ। चौमासे जी मौसम दौरान 5 खां 25 जुलाई ताईं ज़िले में कुल 224 मिलीमीटर बरसात पई आहे, जंहिंमें तालके मटियारी में 99, हाला में 79 ऐं सईदाबाद में 46 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद जो चवणु आहे त वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब ज़मा बरसात सबबि पैदा थियल सूरत हाल जी ज़ाती तौर ते निगरानी करे रहियो आहे। इंतज़ामिया पारां खेसि पल पल जी ख़बर ॾिनी पई वञे।